वाक़े अपडेट कंदालू। अहम ख़बर है सिंध हाई कोर्ट सखर बेंच GMC मेडिकल कॉलेज प्रिंसिपल की मुक़ररी के गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे। ख़बर अवां शेयर कंदालू। अहम ख़बर है डॉक्टर रफ़ीक मेमण की दाख़िल दरख्वास्त ते सिंध हाई कोर्ट की 2 रुकनी बेंच ॿुधणी कई है। ब्रेकिंग न्यूज़ है अवां शेयर कंदालू। अहम ख़बर है सिंध हाई कोर्ट सखर बेंच GMC मेडिकल कॉलेज प्रिंसिपल की मुक़ररी के गैर कानूनी करार ॾेई छॾियो है। डॉक्टर रफ़ीक मेमण की दाख़िल दरख्वास्त ते सिंध हाई कोर्ट की 2 रुकनी बेंच ॿुधणी कई है। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां शाहिद चन्ना खां। जी शाहिद अपडेट कजो। बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच GMC मेडिकल कॉलेज के प्रिंसिपल की मुक़ररी के गैर कानूनी करार ॾेई छॾियो है। मुक़रर थियल प्रिंसिपल के फौरी तौर ते हटाइण जो अदालत तरफां फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर में दरख़्वास्त गुज़ार डॉक्टर रफ़ीक मेमण की दरख़्वास्त ते 2 रुकनी बेंच जेका है उन ॿुधणी कई है। ॿुधणीअ जे दौरान दरख़्वास्त गुज़ार इहो मौक़ूफ़ अतार कियो आहे पंहिंजी दरख़्वास्त में त डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली सुमरो जेको मेडिकल कॉलेज जो प्रिंसिपल मुक़रर कियो वियो हो उन वक़्त भी हू प्रोफेसर न हो ऐं ॿियनि डॉक्टरनि खां बि जूनियर हो, तंहिं करे खेसि उहिदे तां हटायो वञे। अहिड़ी तरह अदालत दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे GMC कॉलेज सखर के प्रिंसिपल डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली सुमरो के फौरी हटाइण ऐं सिनाती लिफ्ट जे तहत GMC कॉलेज सखर जो प्रिंसिपल मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।